अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी लतीफ़ जी बोली जीअं त हिन वक़्तु मौजूदु आहियूं असां नादर शाह मोहल्ले में, जिते हिकु पोरियत मिसकीन शख़्स इलाज न थियण सबबि बेयारो मददगार कंहिं मसीहा जो मुंतज़रु आहे। अचो त हिन सिलसिले में हुननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हुननि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम आदाब, छा नालो आहे तव्हांजो? भाई जो छा मसइलो थियो आहे? हिन वक़्तु छा मां ॻाल्हायां, केरु आयो केरु न आयो, जेको हुयो थियणो सो थी वियो। 6 महीना गुज़री विया। हिन वक़्तु असांजो भाउ अहिड़ी कंडीशन में आहे, जेको वस हुयो हलायोसीं। हाणे मददगार जेके बि आहिनि, असां पार्टीअ जे नुमाइंदा आहियूं, पाण वर्क कई आहे। इन्हनि पीपल्स पार्टी वारनि खे असां वोट ॾियूं, ख़िदमत कयूं। छा हाणे असांजे भाउ जे लाइ थोरी ख़िदमत न कंदा? ऐं असां जेके बि वस वारा आहिनि, जीअं फरियाल आहे असांजी मैडम ऐं एजाज़ लॻारी आहे, इन्हनि खे असां अपील था कयूं मदद जी, त असां सां जेको आहे मदद कनि। असांजे भाउ जी कंडीशन अहिड़ी आहे जो ख़ुदा न ख़ास्ता असां पाण हिन वक़्तु माना ॻाल्हाइण में बि असां पाण माना दिमाग़ कमु नथो करे। इन जे करे असां वटि जेको हाल हुयो, असां पंहिंजा सोन खपायासीं, व्याज खयासीं, कुझु बि कयोसीं। 6 महीननि में मां असां पीपल्स पार्टी खे कुझु बि न चयोसीं। कोई आयो न आयो, उन्हनि खे कुझु न चयोसीं, चयो पिया मन ख़ुशि थी वञे। पर हाणे असांजे वस खां ॻाल्हि निकिरी वई आहे, जंहिंजे करे असां तव्हांखे अपील कई आहे त असांजी महिरबानी करे मदद कयो। असांजो भाउ ॾिसो अहिड़ो लॻो पियो आहे जंहिंजी हद न आहे। इन जे करे धी दर्द ॾिसो था, कहिड़ा लफ़्ज़ करे हिकु न्याणी हिकिड़ा भाइर हुनजा सॼी ज़िंदगी। मूंखे त हिननि तस्वीरूं ॾेखारियूं त मैडम नसर भुटो जन साहबा जन सां बि हिन जी अमर जूं तस्वीरूं, माना हिन जी केतिरी ज़िंदगी गुज़री वियूं आहिनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे क़यादत सां सलाड़ियल आहिनि। उनजे बावजूदि इलाज नथो थिए। केतिरा भेरा लिखी चुको आहियां त ग़रीबनि मिसकिननि जे लाइ ॿियो न ॾियो। ही जेके नौजवान वेठा आहिनि, बेरोज़गार वेठा आहिनि, इस्त्री कयूं, मज़ूरी कयूं, तगारियूं खयूं, हू पंहिंजो गुज़र सफ़र करे था वञनि, कंहिंजे अॻियां हथ नथा टंगनि। पर जॾहिं ही ॾुखियो वक़्तु उन्हनि ते अचे थो, ऐं ही तव्हां जेके ॾिसो था, असांजे जेके कासाई डॉक्टर वेठा आहिनि, ही थैलियूं भरे जॾहिं ही दवाऊं ॾियनि था, उन्हनि खे अफोर्ड नथा करे सघनि। अधीअ जी हालत इहा आहे जो जेकॾहिं ॻाल्हायां थो त हू रोई थी वेही रहे। जॻह मिसमा लॻी पई है, ईअं सम्झो बरसाति खां बाद। छा चवणु चाहींदो? बस वारनि खे इहा ई अपील कंदुमि त ख़ुदारनि मैडम फरियाल टालपुर, असांजो मोहतरम एजाज लिगारी साहब आहे, असांजा जेके बि शहर जा मौज़ूद शख़्सियतूं, कंहिंजा नाला खणी कंहिंजा खणा, उन्हनि खे अर्ज़ु था कयूं त थी सघे अल्लाह जे वास्ते असांजे थोरी हेल्प कयो, असांजे भाउ जो इलाज में मदद कयो। शाहनवाज़, तव्हां ॾिसंदा आहियो त प्रोग्राम मुंहिंजा ख़ासि करे मां सियासी माण्हुनि खे त अपील घटि ई कंदो आहियां, छो त मुंहिंजी त अलाए छो ॿुधंदा बि न आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी ॿुधंदा आहिनि त अलाह पाक सकीबाना वेठा आहिनि, उहे दुनिया जी कुंड कुर्श में वेठा आहिनि, पोइ अमानतूं मोकिलींदा आहिनि। हिन दफ़े मां ईअं थो महसूसु कयां त तव्हां उन्हनि खे नथा अपील कयो, तव्हां अपील था कयो सिर्फ़ु क़यादत खे, त भई असां सॼी ज़िंदगी तव्हांखे वोट ॾिनो आहे, हाणे तव्हां ते बि असांजो फर्ज़ु आहे त असांजे भाउ जो इलाजु कराईं। बिल्कुलु साईं, असांजी चौथीं पीढ़ी अचे थी, असां पीपल्स पार्टीअ सां वाबस्तु आहियूं। मां पाण एजेंट थी वेहंदो आहियां, हर इलेक्शन में वोटिंग कराईंदो आहियां, वोट ॾियाराईंदो आहियां। हिते असांजे शहर सभिनी खे, असांजे शहर जे सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे, वाल साहब खां पोइ, असांजे चाचे खां पोइ असां ई रिकवर कई आहे पार्टीअ जे हवाले सां। कॾहिं असां हिननि ॾे नौकिरीअ लाइ न वियासीं, कॾहिं कंहिं रोज़गार लाइ। रब ॾे थो असांजे वॾड़नि जो इहो ई लफ़्ज़ चवणो आहे त पीपल्स पार्टी खे छॾिणो न आहे। मां इन लाइ अर्ज़ु थो कयां पंहिंजी क़यादत खे, मां ॿिए खे अर्ज़ु न कंदुमि, न ई ॿिए खे मां चवंदुमि। सॼी ज़िंदगी जिन खे असीं वोट ॾिनासीं, अबनि ॾाढनि खां, ॾाढे मौलवी अब्दुल ख़ालिक खां शुरूआति थी आहे, असां उन्हनि खे अपील कंदासीं जेके असांजी क़यादत आहे। मां उन्हनि खे ॿाह ॿधी अर्ज़ु कंदुमि त बेली हाणे असांजे मथां मुसीबत आई आहे, अलाह जे तरफ़ां ऐं कीअं बि आहे, रब थो ॼाणे, असां सां ख़ुदारनि मदद कयो। पंहिंजी क़यादत खे था चऊं, ॿिए कंहिंखे बि मां न कंदुमि, न ई कंहिंखे मां चवंदुमि त अचो असांजी मदद कयो। मां पंहिंजी क़यादत खे, जेके असुलु आहे क़यादत बिलावल साहब आहे, अदी जेको आहे फरियाल टालपुर आहे, मां उन्हनि खे ऐं एजाज लिगारी साहब, उन्हनि खे अपील कंदुमि। उहो शाहनवाज़ हिन ते बि न हुजे त जे भई जेका ज़िले की आदत आहे या पंहिंजो तव्हांजा अॻुवान आहिनि पीपल्स पार्टीअ जा,
सिटीअ जी क़यादत ते बि तव्हांखे जो हक़ आहे उन्हनि ते बि। छो रते दरे में जेको बि तव्हां ही कयो था, पार्टी जी ख़िदमत कयो था, पंहिंजी ड्यूटियूं ते ॾियो था, उन्हनि लोकल क़यादत ते त हक़ आहे न। साईं हक़ त आहे। अदा जन एजाज़ अहमद लिगारी साहब जो तव्हांखे अपील पिया कनि, मैडम फरियाद टालपुर साहब तव्हांखे अपील पिया कनि, बिलावल साहब हुई त तव्हां ताईं बि ही पैगाम पहुचंदो। त आख़िर ही केसि ताईं ग़रीब तबिके जा माण्हू बर्दाश्त कंदा। ही जेके असांजी सरकारी अस्पताल हूंदा अॼु जेकर इहे हिते दवाऊं मुफ़्त में मिली वञनि, इलाज मुफ़्त में थियनि, मां नथो सम्झां त हिनखे कंहिंजे बि ॾाढो हीअं हथ टंगण जी ज़रूरत पवंदी। इन जे लाइ ख़ुदा रा जेतिरो थी सघेव मौजी न त हिन जी हालत ॾिसो। जेकॾहिं मूं जो कमु कंहिंखे पसंदि नथो अचे त ख़ुदा रा हिन ते भला रहम खाओ। शुरूआत असां था कयूं, हमेशह जीअं शुरूआत हिन भेरे बि सलीम अलाह थो करे, अॻिते तव्हां साथ ॾियो। कुझु नथा घुरनि ही तव्हां खां, ही न तव्हां खां बंगला था घुरनि, न तव्हां खां महल था घुरनि, न तव्हां खां नौकरियूं था घुरनि, न तव्हां खां कोई कारोबार था घुरनि। ही घुरनि था त पंहिंजे भाउ जी ज़िंदगी था घुरनि त हुनजो इलाजु करायो। ख़ुदा रा जेतिरो थी सघेव हिन जी मदद कयो। जी असां शुरूआत जीअं मां ज़िक्र कयुमि नाज़रीन सां त असां पिया कयूं अलाह पाक ऐं सखी बानो जेको हमेशह ग़रीबनि मिसकिननि जी ख़िदमत कंदो रहंदो आहे असांजे सुजाॻी जे प्लेटफॉर्म तां। उन यूके मां मूं ॾे अमानत मोकिली सके 2000 रुपया। मां हमेशह कोशिशि कंदो आहियां त अहिड़नि माण्हुनि खे ॾियूं जिन जी अगरि ज़िंदगी बची थी वञे सलीम अलाह जी हिकिड़ी मदद जे करे, त हिन खां वधीक मां नथो सम्झां त काई इबादत अफ़ज़ल थी सघे थी। सो शुरूआत ही 2000 रुपयनि जी असां था कयूं। अलाह पाक ऐं सखी बाने यूके वारे भाउ जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो हेड़नि ग़रीबनि मिसकिननि जी ख़िदमत लाइ असांखे पियो चूंडे। रब पाक अजर अज़ीम अता फरमाइण सां गॾु असांजी बि नेकियूं क़बूल फरमाईंदो। अचे त ही 2000 रुपया अमानत 6 8 10 ॿ पुरान साईं। पूरा अमानत मोकिलियूं लाइ छा चवणु चाहींदो? साईं परवरदिगार मोहम्मद आले मोहम्मद जे सदके सदाईं हू आबाद हूंदो, हुनजा बचड़ा हमेशह आबाद ऐं ख़ुशि रहंदा। असांजी उन जे लाइ दुआऊं ऐं तव्हांजे लाइ स्पेशली तव्हांजो जेको कमु आहे सोशल वर्कर जो मीडिया जे हवाले सां असां तव्हांजा वीडियो लाइक बि कंदा आहियूं, उन खां प्लस में तव्हांखे वराए वराए दुआऊं ॾींदा आहियूं। हिन टाइम जेको आहे मां मजबूर थी तव्हांखे घुराइणु चाहियो, न त 6 महीननि में मां कंहिंखे बि न चए ॿुधो भाउ मजबूर ख़ुददार आहियो। असां ॾिसो शहर में तव्हां बि ज़िंदगी गुज़ारी, असां बि पुटु ज़िंदगी गुज़ारी आहे। ख़ुददार क़िस्म जा माण्हू आहियो, ख़ानदानी माण्हू आहियो। तव्हां खां इहो न थींदो त हथु टंगियो। तव्हांजे करे मां अॼु हिननि दोस्तनि खे अपील नथो कयां। सही ॾिसो त मां काई अपील उन्हनि खे न कई आहे त भई तव्हां मोकिलियो अमानत, तव्हां क़यादत खे अपील कई। असां बि चुप करे वेठासीं बाबा तव्हांजो अगरि यकीन आहे त हुननि खे आज़माए ॾिसो। जेकॾहिं जेकॾहिं उहे नथा मदद कनि, मां तव्हां सां वाइदो थो कयां शुरूआत मां छा लफ़्ज़ कढियमि, शुरूआत मां कई आहे, एंड बि मां ई कंदुसि इंशाल्लाह।